जामशुरो इत्ताहत अॻवान मलक चंगेज़ ख़ान चयो आहे त जामशुरो इत्ताहत कोहिस्तान में सुजाॻी ज़रिए अमली तब्दीली चाहे थो, जंहिंमें ॾटा आसरा ऐं दिलासा बिल्कुलु न हुजनि पर माण्हुनि जा मसइला हल थियनि। हिन अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार तोलाराम धर्मशाला सरीअ में वाइस चेयरमैन जे उम्मीदवार लजपत राय खाटवाणी ऐं मुखी बिरादरी तरफ़ां ॾिनल आजियाणे खां पोइ सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे कयो। मलक चंगेज़ ख़ान वधीक चयो त कोहिस्तान में तब्दीली तॾहिं मुमकिन थी सघे थी जॾहिं मुस्लिम भाइरनि सां गॾु हिंदू भाइर बि जामशुरो इत्ताहत जो साथ ॾेई हितां जहालत ऐं भौतारके निज़ाम जो ख़ात्मो आणनि। हिन चयो त कोहिस्तान में असांजे हिंदू भाइरनि में लिखियल पढ़ियल माण्हू मुस्लमाननि खां बि वधीक आहिनि ऐं वणिज वापार जे करे सॼी सिंध में अचु वञु ऐं मेल मुलाक़ातुनि सबबि सुजाॻ वधीक आहिनि, पर भौतारके ख़ौफ़ ऐं ख़ुशामद जे करे अञा ताईं जामशुरो इत्ताहत ऐं सुजाॻीअ जो साथ ॾियण खां किॿाए रहिया आहिनि, पर असां नाउमेद न आहियूं ऐं खेनि जाॻाइण जी कोशिशि करे रहिया आहियूं। इहो ई सबबु आहे जो सरी शहर मां लजपत राय खाटवाणी वाइस चेयरमैन ऐं मुखी मंगलमल जनरल काउंसिल जी सीट ते जामशुरो इत्ताहत जा उम्मीदवार आहिनि, जॾहिं त मुखी थांवरदास, मुखी रूपचंद ऐं ॿिया असांजो भरपूर साथ ॾेई सुजाॻी जो सबूत ॾेई रहिया आहिनि। हिन चयो त डॉक्टर वीरूमल खे टाउन कमेटी थाणो बुलाखन में जामशुरो इत्ताहत तरफ़ां बीहारियो वियो आहे, जॾहिं त वार्ड नंबर 2 में आज़ाद उम्मीदवार जे.के. खेलाणी जे हक़ में असां जामशुरो इत्ताहत जे उम्मीदवार जहांगीर ख़ासकली खे हथु खणाए संदसि साथ ॾेई रहिया आहियूं, जंहिंजो मक़सदु बि इहो ई आहे त असांजी कोहिस्तान जी अमन वारी धरती में हिंदू मुस्लिम भाइरनि में के बि वेछा फ़र्क़ु ऐं मतभेद न हुजे। असां सभु कोहिस्तान वासी हिन धरती जा ॼाया पाण में भाइर आहियूं। असां गॾिजी पंहिंजी धरती खे ख़ुशहाल बणाइण जी कोशिशि कंदासीं। इन मौक़े ते हाजी मोहम्मद रमज़ान ख़ान पालारी, डॉक्टर अनवर पालारी, मुखी रूपचंद, लजपत राय खाटवाणी, शेख अब्दुल्ला कोहिस्तानी, कमरदीन पालारी, मुजीब रहमान पालारी, जानी ख़ासकली, नबी बख्श पालारी, तनवीर पालारी, बिलावल पालारी, मोहम्मद असलम पालारी, अब्बास पालारी, जहांज़ेब पालारी, अब्दुल हकीम पालारी, इरफान पालारी, शहबाज ख़ासकली, फैज़ान पालारी, जुल्फ़कार पालारी, खुर्शीद पालारी, अल्लाह बचाए ख़ासकली, मोहम्मद शरीफ ख़ासकली ऐं हिंदू बिरादरी जा माण्हू वॾे अंग में शरीक हुआ।